नाज़रीन, सखर में करबला जे शहीदन की याद में 450 वरिय क़दीमी नव ढालन वारो मातमी जुलूस पंहिंजी रिवायती रस्तन तां थींदे रोढ़ी करबला जे मैदान ते पहुची चुको है। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है जावेद जतोई। जी जावेद। जी बिल्कुल, करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ रोढ़ीअ में मुल्क जो तमाम वॾो मातमी जुलूस इमाम बारगाह शाह इराक में शमा गुल करण बाद बरामद थियो, जेको मैदान करबला फुटबॉल स्टेडियम रोड का थींदे मंडो खबड़ के मकाम ते क़याम पज़ीर थियो। 450 साला क़दीम नव ढालन वारे मातमी जुलूस में शिरकत, आज़ादारी ऐं ज़ियारत लाइ मुल्क के कुंड कुड़छ में बड़ी तादाद में आज़ादार रोढ़ी पहुता। अज मंझंदि धारे मंडो खबड़ के मकाम ते ताज़िए की ज़ियारत जो सिलसिलो जारी रहो, जिथा नमाज ज़ोहर बाद ॿीहर मातमी जुलूस ठक बाज़ार, चूड़की घिटी, शाही बाज़ार का थींदे पंहिंजे रिवायती रस्तन पिछोड़ा चौक ते पहुतो, जिथे 3 ताज़िया धार धार कया वया ऐं मरकज़ी ताज़िए वारो जुलूस मैदान करबला ते पहुंची क़याम पज़ीर थियो है, जिते रात देर ताईं मजलिस अज़ा पढ़ी वेंदी। 3 महरम योम आशूरा वारे ॾींहुं ॿीहर जुलूस बरामद थी जीटी रोड पहुचंदो, जिथे अज़ादार नमाज ज़ोहरैन अदा कंदा, जंहिं बाद मातमी जुलूस सलाम या हुसैन जी सदाउन सां स्टेशन रोड लग शहीदन के कब्रिस्तान में पुजाणी कंदो। तारीख़ी मातमी जुलूस की निगरानी लाइ डिस्ट्रिक्ट कौंसल सखर के चेयरमैन सैयद कुमैल हैदर शाह, SSP सखर अज़हर खान मुगल, डिप्टी कमिश्नर सखर ऐं शहबाज रेंजर्स के कमांडेंट की निगरानी हेठ मातमी जुलूस के फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम करण लाइ 2000 पुलिस एहलकार ऐं 200 रेंजर्स जा जवान सिक्योरिटी ते मामूर आहिनि, जॾहिं त जुलूस के गुज़रगाहुनि ते दाख़िली ऐं ख़ारजी रस्ता तरतीब ॾिना विया आहिनि। सिक्योरिटी जा जोगा इंतज़ाम कया विया आहिनि। मातमी जुलूसनि जी CCTV कैमराउनि वसीले निगरानी जो सिलसिलो जारी है। मातमी जुलूस की सिक्योरिटी लाइ पहिरें ॾींहं खां योम आशूरा ताईं पुलिस ऐं रेंजर्स जा ख़ुसूसी दस्ता सिक्योरिटी जा इंतज़ाम संभालींदा रहंदा। जी।